हाजे हज वनो प्या है हाजे हज वनो था चदहिया पो रे जजन की जो अंदरा पो सब सलातो सब सलामा सब सलातो मोहम्मद मौलाना जजह जदिए जो तो सवाल तो सवाल जदिए जो आहे दिया को आजे हजे ना प्यार जजहिया जो हज़रत इब्राहिम नबी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो कामे वली पंहिंजे ॻोठा लिखतुआ पंहिंजे घरा लिखतुआ सामान सफ़र जो बदिया हलंदो हलंदो रस्ते में आयो सिज लही वियो त हिन लाखीड़े लधी वंगल में खयो आहे। सुभान अल्लाह। दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव ये जेको लाखीणो लतीफ़ा यो हर दौर में आन में शान में मौजूद हो। महबूब मेराज ते वञनि पिया तॾहिं बि लाखीणो लतीफ़ रुहानी तौर कलम खणियो भॻो थो वञे। जॾहिं महबूब दुनिया ते आया तॾहिं बि लाखीणो लतीफ़ उते रुहानी तौर कलम पियो लिखे। हर दौर हर आन ॾाढा आदम कलमे खे ॾिठो त उते कलम रुहानी तौर खणियो चे पुतो बेच पवान सा मुझे आदम खाके मीम लिखल हुयो ॾिठो ला इलाहा इल्लल्लाह से लगे से संग संग वो हर दौर में इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैहि कदे सिदल ही सांझी थोआ शाह साहब लाखीड़े दी वतन खयोआ पासणा दस जुल ही सांझी थियो अदा पखल खोड़ा पख कल मेरा मार कमाते कल मेरा पख वे परवर पख दोड़ा मी उडे थिया सजलई साजी थिया अदा बोली कई भागे तेरे सुतर मथे और तवे गान लागे वो तो सागे रता मुझे सुन दिए में दरा तो हेडा भी न्यारे सिज लही वियो हाणे किथे ठिकाणो तो कया पोपो काबतुल्लाह जी ज़ियारत ॾांहुं वेंदुसि। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां चवंदो मुंहिंजी दिलि खुलंदी। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बस इहो साईं हुसैन बख्श जी मोहब्बत आहे। अल्लाह ताला ख़ुशि रखे। मुंहिंजो साथी बि आहे क्लास फेलो बि आहे। एॾड़ा थी गॾु पढ़िया आहियूं वॾा थिया आहियूं अच्छी दस्तारूं गॾु कयूंसीं मोहब्बत जो सॾु थियो राति ॾींहुं प्रोग्राम ॾिसो पिया गले ते असर आहे अञा गलो सही हुजे न त पोइ अञा अलहमदुलिल्लाह साईं नूर मोहम्मद वारा बि वेठा आहिनि अलहमदुलिल्लाह असांजा क्लास फेलो आहिनि अलहमदुलिल्लाह सब गॾु पढ़िया साईं महफ़ूज़ छा त हुन वक़्तु अलहमदुलिल्लाह दौरे हदीस में असांखे बेरो ॾियानो मुंहिंजो उस्ताद मुंहिंजा हथ साईं जा पेर। चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे
किथे रात रवा हिकिड़ो ॻोठ उनॾा नज़र कया हिन ॻोठ में वञी रहंदसि प्यारा मुसलमान भाइरो जीअं मुंहिंजा प्यारा ॻोठ ते नज़र कया पंधरो करे हलियो लाकिन लतीफ़ रहमतुल्लाह उन अल्लाह जे वली जो ज़िक्र फरमायो त हे अल्लाह वारा दुनिया में अचण पसंद कोन कंदा आहिनि निको उन्हनि जो ॾेया लाकिन लतीफ़ फरमायो हंजन हित अचणा निको हंजन ही ॾे परे मोकिल गुजियो अदा घुमण आया पर ॾे मगर करे वे मता ओडा मी वञले लाकिन लतीफ़ फरमायो ये अल्लाह वारा इए सरफ न पर जिते अल्लाह जा कामिल वली डेरो जमाईंदा तो उन सर के सुरो करे छड़ींदा उन इलाके में सुरान थी वेंदी आ फरमाया तो हंग मेरे हंग अता मेरो मंगल लाहे को मोती दा मेरा दो अता पूरा चोर पंजा जित रहल संजय वो सर भी कलस रहो सुभान अल्लाह सर के ओ फलाना मानो निकरे चबा आउते रात रहंदोस को वंद बिस्तरो मिलंदो जी साईं मदरसो पियो वडो मदरसो हज़ारन जी तादाद में तालिब इल्म पढ़ंदा पर मदरसो यहूदिन जो मुसलमान यहूदिन जो हज़रत मूसा जी कौम जो उन जी कौम माना उन जी दीन जो आलम यहूदी आ वो पढ़ाईदो आ साईं न वञो तो बेहतर आ साईं फरमाया रात त रहणी है मुखे रात त पो टिकायो जी साईं उते वञी रहंदा पर वो मुनाफिक वो यहूदी सवाल जवाब जरूर कंदो गाल तमाम को समझो सवाल जवाब कंदो साईं फरमाया अबा ठीक आ सवाल जा जवाब ॾियण लाइ तैयार आहियां जी जवाबी कंदा नूर न आहे बशर आहे असां खाए पी तो माना मुनाफिकत उतां खां अचे थी आयो अचे मदरसे में तो पुछा कया भाई केरा पक्को जो दुआ पोड़वा अच्छी गाड़िया तालिब इल्म जो साया असा कोन था सुनाणो अल्लाह केरा सद के अबा हेडा हलिया थी वेठो यहूदिन जे आलम पुछो केरा चेमा अल्लाह जो वली इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह आया मुझे प्यारा दोस्तों उन यहूदिन जे आलम जो लगो तोखे खबर आ तो मां हिते मुसलमान जेको ईंदो आ वो जाहिर हुजे आलम हुजे मां उनखां सुवाल ज़रूर कंदो आहियां जे जवाब न मिलंदो आ त मां रात न टिकाईंदो आहियां मां उनखे मानी कोन खाराईंदो आहियां साईं फरमाया बा रात रा सुवाल जा जवाब ॾियण मां तयार आहियां का गाली कोने ठीक आ वे मानी न का पीरी सवाल जो जवाब दे छे मोके योगान सवाल मौजो हुआ असा जो नबी हजरत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम मुझा प्यारा आवाज कुरान में लिखला त 40 रातो 40 जाड़ा रब जी दरबार में आयो रोनो मुझा मौला मोके दीदार करो मुझा मौला मोके दीदार करो 40 रातो रखा दिया 40 रातो पी दिया आवाज़े वाले कुरान में लिखना असा जे ये मूसा जो शाना अल्लाह आवाज़े प्यारे नबी मोहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह किथे कुरान में लिखवा तो इन नबी 40 रातों भूख कटो हो जन 40 रातों रोजा रखा हो जन उन्नो कटे हो जे भूख कटे हो जे मुखे आवाज़े कुरान में आयत बोले ओ वापिन
इन्हनि में को फर्क ना है। बीबी चवंदा कुरान मां ॾेखार जो इहो मुंहिंजा प्यारा यहूदी चइबो कुरान मां ॾेखार वो भी मानी खाराइण को थे सवाल मदा सवाल एतिरा ज़ंजा ढेर ये भी एतिरा ज़ंजा ढेर अल्लाह अल्लाह हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह तआला अलैह पाण फरमायो त यहूदियुनि जा आलम ॻाल्हि ॿुध आऊं रसूल आहियां छी न छी आऊं नबी आहियां छी आऊं नबी पाक जे गुलामन 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 जे गुलामन 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 जे गुलामन ऐं उन्हनि जे गुलामन जो भी गुलाम आहियां। चओ सुभान अल्लाह। हाणे हीअं था कयूं इहा मानी तुंहिंजी रख तुंहिंजी झोलीअ में नथी खपे मूंखे तुंहिंजी मानी तो गाल एड़ी बुधाई वार कांडार जीवा मुझे जवाब तो ॾियणो आहे न ॻाल्हि जो कि केड़ी तरीक़े सां कुरान खणी अचण जी ज़रूरत ना है। पो जवाब कीअं ॾींदे कि मां रसूल न आहियां मां नबी न आहियां अवां जो नबी प्यारो हज़रत मूसा कलीमुल्लाह 40 रातूं उन कतो बुखो कतो मां त को रसूल न आहियां मूंखे हिकिड़े कमरे में बंद कयो वञे मां अदना खां अदना गुलाम आहियां 40 रातूं 40 ॾींहं मां जे बुख काटे वसो उन काटे वसो पक समझ तो के इस्लाम आणो पवंदो दीन इस्लाम में दाखिल थियणो पवंदो मुंहिंजा प्यारा उन यहूदी जो वादी वांगुरु ज़ेन आहे उहो ई ज़हानत रखे थो वादीअ जो ज़ेन कहिड़ो आहे हे पोड़ो आहे मरी वेंदो 40 रातूं सही न सघंदो बुख काटे न सघंदो मुंहिंजा प्यारा इहो ई हुनजो ख़्यालु हो मूंखे मंज़ूर आहे 41 ॾियार तू बची वही त मां यहूदियत छॾे इस्लाम में दाखिल थींदुसि मरी वही त पोइ इब्राहिम तमीमी फरमायो मुंहिंजो खून तोखे माफ़ आहे। नारे तकबीर नारे समझी गया ना बताए तकरीर ला साईं आलिया तकरीर कर अच्छी बीठो हथ खणी के बाद समझी गया मां तो हासिल समझिया क्या जी समझिया नो नहीं क्या अच्छा समझाए जो वारो कढी वरी जने खणी आया तो साईं तकरीर करना हाणे न कर अलाए ने मां कुछ बुधाए वरी हथ खणी के बाद समझी गया तो मां सलाह के हां चवंदा कोन समझा दी सभनी एक ज़बान जी चूसाई कोन समझा चीज के समझ ना चा समझाया वरी चो हां सलाह के तही त बुधाए को तो चाहे ओला तरफ वाला चवन साईं समझियासी ऊपर वाला चो कोन समझा पो मना पान के तकरीर बुधाए अच्छी गिरे खणी आया सच बीठो हथ छंडे चेवा समझी विया त हिन पासे लड़के जो साईं को समझी विया हिन पासे से कोन समझा जी समझाए कि हाने ये कयो जेके समझी विया से ना समझल के समझायल आउ जो हेतो हो तमाम समझी विया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या मुसलमान बारो तो जारो गुजरेगा जाड़ा गुजरेगा ते जाड़ा गुजरेगा 5 जाड़ा गुजरेगा 10 डी गुजरेगा 20 डी गुजरेगा मुझा प्यारा रोज हेदा ऐलान हलंदा विया अबा मोहम्मदी गुलाम जो अची मंजर निहारो पूरी बादशाही में ऐलान थियो त 41 डी दरवाजो खुलंदो या मुर्दो पातो वेंदो या जिंदा पातो वेंदो
जो अखबार में शाया ऐलान पर्चा वगैरह दावत हले वयो जेके भी यहूदी हजार जी दादा अरबे खरबे यहूदी आया इन मंजर के दिसण जे लाइ मुंहिंजा प्यारा दोस्तों एके तालियों दी आयो दरवाजो खोलियो सुभान अल्लाह कुंडी खोलियो आवाज आयो यासीन वल कुरानिल हकीम कुंडी खोले ॾिसे तो खुदा जो कामिल वली कुरान शरीफ जी तिलावत पे खड़काट ॿुधे तो उथली न्यारे त हुन यहूदी चो हले ॿार जी बाबा काल ताना मुखे बंद कयो अज वरी तू कदे में खैरदा सवाल जे जवाब ता तू फ्री में हाथ धोई वेठो है जा यहूदी आंगुरियो वात में विजियो सुभान अल्लाह वाड़े मोहम्मदी गुलाम वाड़े मोहम्मदी गुलाम वाड़े आशिकवा अज एके तालियो दिया तू चवेरो तो बियो डी गुजरियो तू मुके थोड़ी भी खोले कमरे मा कटे बार चाण हले बार वेद कचेरी करियो अरबे यहूदी आया ने मंजर के दिसण जे ला प्यारा मुसलमान बारो बाहर ची वेठा यहूदी पुछो आबा दे खबर तोके भूख लगी थी ना तोके उन लगी थी ना जी आखिर तो छा ॾिठो उन इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ने रोई फरमायो ओ यहूदी आलम खुदा दी जात जो सुआ जिन पंजे प्यारे रसूल के बरहक नबी बना मोकलियो उन प्यारे रब जी इज्जत जो कसम ये तो 40 ॾियारा मुखे बंद कयो खुदा जी जात जो सुहा 1000 ॾियारा तू बंद करे कदे भी मोहम्मदी गुलाम भुखों काटण ला तैयार हो ए 40 ॾियारा ची अख में ही कोने तो छा समझो मुखे जी आखिरी केड़ी शेवी जी तोखे भुग तुझो उन लेवे तुझो मुंहिंजा प्यारा भुख लेवे उन लेवे मां पे तोखे विसरेला अजीज विसरेला मिट विसरेला अजीज करे विसरेला जय मक़सद जे ला तो नितो है काबतुल्लाह जी ज़ियारत ला तो नितो है वो उन वो तोखे काबो विसरियो वो तोखे मदीना विसरियो मुंहिंजा प्यारा दोस्तो इब्राहिम तमीमी जो लॻो यार ॾाढो मज़ो लॻो पियो ओ यहूदियुनि जा आलम मुंहिंजियूं ॻाल्हियूं दिल में रहिजी वियूं आहिनि यार अञा 2 ॾियारा सबर करे हा त केॾो मज़ो हो या तुझे दिल में रही वयो तने तन लाखिण लती थियो ला मारो अड़वे सानो जुगालियो दिल में रयो है जो गिरल सा अल्लाह सा गिरल सा जुगालो दिल जोड़े दिल में रयो सा है सा गिरल सा जुगालो दिल जोड़े दिल में रयो अल्लाह वठड़ा मिया बली रते ओ आहला शुरला दिल जोड़े दिल में सा अल्लाह सा गिरल सा है मारो सा मुझगालो दिल दिल में अल्लाह सा गिरल सा मुझगालो दिल में दिल जोड़े दिल में
सागियड़ सामार सब जुगालो जोड़े दिले मेरो अल्लाह सागियड़ सा जुगालो जोड़े दिले में अदियों शाह लतीफ चे बित जो लतीफ चे दिल में रह जी जल्दी दो दरवाजा खोले क्या करो चीज केड़ी है जो तू जिक्र करे खुशा सा फरमायो दिया मुद तो हो अजो आवा कोल लिथो बिना रावा कोल लिथो है मां के मिसेरे हंडे कलाला ओ मिठल मुइद मिठो हो अजो आवा कोल लिथो आकाते कुर्बारी अला जलबा तैसा कुठो हो अजो आवा गलो से इब्राहिम तमी की बाबा हां गाल बुधाए खणी पर मेहरबानी वो केड़ी शय जी तुजो उन्नू परे कयो तो जी भूख परे कया तुम या माइट विसरी जा काबतुल्लाह भी विसरी गयो वो केड़ी शय कि वो आमला जो लाल खुदा दी जात जो सुवा यहूदी उन महबूब जो दीदार करे हां वो आशिक जो डिठो जन चेहरो दिल भर जो से करड़ा की अगार जो डिठो दिल चेहरो अरबिया जो से करड़ा की अगार जो वसलता ढूंढ जा बादला डिठो दिल चेहरो अरबिया जो से करड़ा दो मिठो दिल मुल्क अरबिया जो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे होसवा उलमाए सुन्नत सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान बारो ची मुहार मनी तो जा पैर मुझा हथ हां सवाल जो जवाब सवाल तू दींदे मां तो के जवाब दींदोस कहीं चयो यहूदी ॼाल सही आ हजारों की तादाद में यहूदी आया सभे माण्हू मुंहिंजा प्यारा इन मंज़र के ॾिसण लाइ जेके अरबी माण्हू आया वा इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमायो ओ यहूदी जा आलिम मुंहिंजो सवाल नंढड़ो वा मूंखे ॿुधा त मां वरी पंहिंजे बाग़ वतन ॾांहुं मोटी वञा सवाल केड़ो इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह फरमायो जे कि अल्लाह जन्नत खलकिया मुझो सवाल यो त इन जन्नत जी चाबी केड़ी उन जो नालो छे
अवामा के अचे तो आलम न बाकी अवा बुधवा टंडे आदम जा जेके मानू रहवासी लिखा पया मानू तमाम होशियारन खबर है कि जन्नत जी चाबी जाए बुधायो न साईं के जवाब आसान जवाब आलम यहूदी है एकड़ो मानू थी बेठो सी बेजा हिन जी पुछां तो हलजे असा जो ही आलमा बड़ू टाऊ बड़ू बटाकू अज इन के एक नंढो सवाल जो जवाब अरे उठ किताब जा पढ़ियो है सवाल बुधाए न रखे मानो बिगड़ जी गया मजमू थी भी रहे सजो चे अब्बा थता छो व्यो व्यो आ उठ किताब जा के इल्म पढ़ियो वेठो आया सो मुखे छा सवाल जो जवाब कोनी दो पर आ दिसा पियो अवा के त मतन अवा नाराज थी को इन ला जे इन चाबी जो नालो अवा जेके अरबे खरबे मानू यहूदीन जा आया आयो जे मूसा यक ज़बान थी चाबी जो नालो वठंदो तो तमाम डाडो मजो ईंदो तो सही असा नारा कोन थींदा दी तैयार आयो मुजा प्यारा उन यहूदीन जे आला चयो ला इलाहा इल्लल्लाह ला के गुणता माल मीरी के गुणता हाल फकीरे दाता मुखे कपे तुझे दिल की गोली लाए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा प्यारा दोस्त अल्लाह जे कामिल वली जी निगासा निगाहे मर्द मोमिन से बदल जाते हैं तकदीर अगर हो ज़ौक़ शौक़ दिल में तो कट जाती है जंजीर सुभान अल्लाह खुदा जे कामिल वलियन जी ज़बान में अल्लाह एडो असर रखियो जो लखे अरबे मानू मुसलमान थी विया पीर जो पीर दस्तगीर वेठो आ एकड़ो मानू आयो अची अर्ज़ के राणा मुझे पिलाट दे बादशाह कब्जो करे वा हाने एड़ो को तावीज लिखी दियो जे तवा साईं हुसैन बख्श या साईं महफूज अली साहब मदरसे में हुंदा साईं नंढड़ो रोए तो या तावीज लिखी दियो बनी बारेला दुकान मकान ला पाण जेके लिखाइंदा आयो तावीज आए ना साईं एड़ो तावीज दियो तो बादशाह जे असर करे ए मुखे पिलाट तोनी सही जायो अची वई बोला मेहरबानी करियो मुते खुदा जे कामिल वलियन जी निगाह कड़ी अलग शय लफ्ज अलग शय सैयदना वसलातुन दस्तगीर रहमतुल्लाह तआला अलैहि आन फरमायो ओ मोठ जनवारा तावीज़ लिखाइण वारा लिहाजा वञ मुबदुआ असां ही जेको दजलो दरियावा दिल जे पार हुन जे पार दरिया जे पार जेकी बादशाह जी ज़मीन आ उन ते चक्कर हणण वेंदो उन जी विज़त करण जे लाइ वेंदो उन ते दौरो करण वेंदो लिहाजा वो इन पुल ते भी रह जा मु अब्दुल कादिर जेलानी जा लफ्ज जा इंशाअल्लाह तो जो कम थी वेंदो केड़ा लफ्ज चजा ची तू खाली डिजजे ना बादशाह का तू खाली इतरो चजे त बादशाह मुझे पिलाट जो फैसलो हिन पुरे करे तो या अगी पुल ते कंदे मुझे ख्याल में समझ में कोन आई तरह तो सुभान अल्लाह आवाज ही कोन आयो वो पुल समझो था ना पुल सिरात
मौलवी साहब ने वाइस कयो जे अबा वार का सनड़ी या तलवार का तिकिया मवाली उठी बीठो पोया जी मौलवी साहब वो ये चौन लगे रस्तो ही खत्म है जी वार का सनड़ी या तलवार का तेजा उन ता केर गुजरंदो पुखानी सौ सुबह तो मारो के चलो छोदा करो चो चो बाबा आगे पुली कोनेगा डायरेक्ट जहन्नम में मौलवी साहब रिवायत कयो आयो मवाली जे मथा सो उठी बीठो जे भाई मोचड़ा ए वो मवाली करो थी बीठो हाथ बदी थी मौलवी साहब जी उते अवा कुटण को न कजो बाकी अवा का पेरा जन्नत में तो प्यारा दोस्तों पीरन जे पीर फरमाया बा मुजा है सिर्फ लफ्जों न के ये चौजा तो अल्लाह कदो तो ये कम थींदो खुदा जे कामिल वलीन जी लफ्जन जी तासीर निहार बादशाह यो उन ड्यारे मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो शाह साहब फरमाए तो बला दिल जा बाग अदा कमाए वाकाल हीरा मोती उन वठ हजारे होया लाल वल्ले विराई देवया जोगी दाल ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून अदाउल सदा अहवाल लंगे वसाल तब जियरा आहिल जग में सुभान अल्लाह आयो पुल पुल जे मथा बीठो दजले दरिया जी पुल ते अच्छी बीठो बादशाह वडी शान शौकस आयो डोड़ करे मार में हिन घोड़े जी महार में झली वतस कौन छड़ी दोस्त जेस ताईं डोड़ी आया सिपाही बाहर में झलियो उन बादशाह जो छड़े दियो छा तो चई पूछो तो सही मार में झले ची बादशाह मुझे पिलाट जो फैसलो हिन पुल ते करे थो या उन अगी पुल ते कंदे अल्लाह का दुआ है असा जे हुक्मरान के रब उन बादशाह जेड़ो बनाए अखिन में गोड़ा तरे आया लुड़क लाड़े चे उठ उथारे व्यारी जतन कान पारे उठ उथारे व्यारी जतन कान पारे चपर में चढ़ेगा चपर में चढ़ेगा जो अल्लाह काल औजार